अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी के प्रोग्राम डिबेट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच ऐं अॼु असांखे जॉइन कयो आहे हिन प्रोग्राम में नसीर गोपांग साहब ऐं हुन सां गॾोगॾु मुल्क जा मरूफ़ सहाफ़ी हबीब जतोई साहब असां गॾु आहिनि, जॾहिं त लाहौर मां असांखां शाहीन कुरैशी साहब गॾु आहिनि। ऐं हीउ जेको मौज़ू जेको आहे जेको प्रोग्राम जो उहो असां शुरूआति कयूं था सदर जे ख़त खां, जेको सदर जो ख़त वज़ीर आज़म खे लिखियो वियो, जंहिंजे जवाब में वज़ीर आज़म जवाबी कार्रवाई कंदे सदर खे ख़त लिखियो आहे ऐं सदर जे ख़त खे PTI जी प्रेस रिलीज़ करार ॾिनो आहे। गुफ्तगू करण लाइ असां शुरुआत कयूं था लाहौर खां। शाहीन कुरैशी साहब, क्या समझते हैं कि वज़ीर आज़म ने जो ख़त लिखा है अपना सदर साहब को? फयाज नाइक साहब, जो सदर ने वज़ीर आज़म को ख़त लिखा है वो लिख तो दिया ख़त, लेकिन जब वो असम्बलियाँ डिज़ोल्व कर रहे थे कासिम सूरी डिप्टी स्पीकर के कहने पे, और जिसको सुप्रीम कोर्ट ने गैर आईनी करार दिया, तो वो कौन से इतने आइन के पासदारी करते हैं प्रेसिडेंट साहब, और कौन सा वो उसूल पे चलते हैं। अब वो कह रहे थे कि सियासी आज़ादियाँ हों। जब वो सदर थे इमरान खान के दौर में फाशिज़म बड़ा अरूज पे था, आज़ादी इजहार पे कदगने थीं, सहाफ़ियों को घरों से उठाया जा रहा था, चाहे वो तूर हो, असद अली तूर, चाहे मतीउल्लाह जान हो, और लोग जो हैं वहाँ पे वजीरिस्तान से बरामद होते थे। और जब यहाँ पर काजी फायज ईसा के खिलाफ जो है मुसलसल जो है वो भेज रहे थे रेफरेंसेस, और बाद में कहते थे कि वो इमरान ने भी के खान ने कह दिया कि वो गलत था, तो कौन सा उनका जमहूरियत से कमिटमेंट है? खुद इमरान खान रिकॉर्ड के ऊपर हैं कि मुझे बजट पास कराने या और मामलात में पार्लियामेंट के लिए जो है एजेंसियों के जरिए मेंबर पूरे करने होते थे, ये तो रिकॉर्ड में है ना। तो अब ये बातें कर रहे हैं कि जो बाजवा जो है मीर जाफर है, मीर सादिक है, और उधर वो प्रेसिडेंट के हाउस के अंदर जो है वो मीर जाफर और मीर सादिक, जिन्हें वो कहते हैं, हम तो नहीं कह रहे, लेकिन उनसे मुलाकातें भी करते हैं। उनकी तफसीलात भी जो हैं दूसरे वाले इंटरव्यू में आई हैं जो शाहिद मेतला ने कही हैं। हम ये भी जानते हैं कि इंटरव्यू भी दे दिया जाता है, बाद में कह दी उसको डिसोन भी किया जाता है, केस भी कोई नहीं होना शाहिद मेतला पे। तो बहरहाल ये जो सदर साहब ने ख़त लिखा है वो सदर साहब का कोई ऐसा आईनी जमहूरी किरदार 4.25 साल के अंदर नहीं रहा। वो सेलेक्टेड अरेंजमेंट का बाई पार्ट थे, एक उसका हिस्सा थे, और उन्होंने जो ये ख़त लिखा वो आईनी दायरा कार में भी नहीं आता कि वो इलेक्शन का जो है शेड्यूल दें, तो उसकी कोई ऐसी हैसियत मैं नहीं समझता। हाँ जी, अगर वो जी ये हबीब जतोई साहब हमारे सीनियर सहाफ़ी हैं, उनसे पूछते हैं। हबीब जतोई साहब, छा था सम्झो ही सदर भी हिकिड़ी आइनी ऑफिस आहे, वज़ीर आज़म हिकिड़ी आइनी ऑफिस आहे, जेका ॿोली सदर जी हुन में लिखी वई ख़त में वज़ीर आज़म जे बारे में, ऐं ओड़ी ॿोली वरी वज़ीर आज़म बि लिखी आहे, त हीउ तव्हांजो ख़त जेको आहे उहो PTI जो प्रेस रिलीज़ आहे। पाकिस्तान जे अंदरि ॿिनि आइनी ऑफिसिस जे अंदरि इहो जेका कन्फ्लिक्ट आहे उनखे कीअं था ॾिसो? थैंक यू फयाज़ नाइक साहब। बेसिकली ही जेका इदारनि जे विच में कन्फ्रंटेशन आहे इहा का सुठी ॻाल्हि न आहे, को सुठो सौण न आहे, ऐं इहो मुल्क जे लाइ या पॉलिटिकल कल्चर जे लाइ बिल्कुलु ई को सुठो सौण साबित न थींदो। पर इन में जेका मुंहिंजी पंहिंजी जेका राय आहे उहा हीअ आहे कि हिकिड़ी ॻाल्हि सभिनी इदारनि खे सम्झणी पवंदी, ऐं हिकिड़ी ॻाल्हि सभिनी इदारनि खे दिलि सां मञणी पवंदी त मुख़्तलिफ़ इदारनि जो कॉन्स्टिट्यूशन में रोल छा आहे। मिसाल तौर ते वज़ीर आज़म जेको आहे, प्राइम मिनिस्टर जी जेका चेयर आहे, पोस्ट आहे, उहो चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफ द कंट्री आहे। उहो मुल्क जी जेका सॼी जेका, छो त उहो हिकिड़ो चूंडियल पार्टी जो पार्लियामेंट जो चूंडियल थिए थो, पूरे मुल्क जे माण्हुनि जो चूंडियल थिए थो, ऐं कॉन्स्टिट्यूशन में उनखे हिकिड़ी उन जी एग्ज़ीक्यूटिव वारी पोज़ीशन आहे, त उनखे ऑनर करणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं सदर साहब जहिड़े नमूने सां वज़ीर आज़म ख़त जे जवाब में, सदर साहब जे ख़त जे जवाब में वज़ीर आज़म जहिड़े नमूने सां उनखे जवाबु ॾिनो आहे,
त मां माना प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो कॉन्स्टिट्यूशनली जेको आहे उहो बाउंड न आहे त को मशावरत करे प्रेसिडेंट सां ऐं उनखां का NOC वठे या उनखां पॉलिसियूं ठाहे त उनजी जेको हरू भरू इनपुट वठे न। इहो चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे। बिल्कुलु प्राइम मिनिस्टर पंहिंजे ख़त में जेको जवाबु लिखियो आहे बिल्कुलु हुनजी ॻाल्हि 100% ठीकु आहे त प्राइम मिनिस्टर खे प्रेसिडेंट खां जेको आहे सो कंहिं क़िस्म जी सलाह वठण जी ज़रूरत कोन्हे, को NOC वठण जी ज़रूरत कोन्हे। पर बदक़िस्मती सां सम्झो ही थो वञे मुल्क में त जेको प्राइम मिनिस्टर आहे ॼण उहो ऐं पार्लियामेंट खे प्रैक्टिकली कॉन्स्टिट्यूशन में छा बि लिखियलु आहे, सुप्रीम पार्लियामेंट आहे सुप्रीम इदारो मुल्क जो, ऐं उन सां गॾोगॾु चीफ एग्ज़ीक्यूटिव प्राइम मिनिस्टर जेको आहे सो सुप्रीम पोस्ट आहे। लेकिन प्रैक्टिकली हिते घटि खां घटि हैसियत पार्लियामेंट खे ॾिनी थी वञे ऐं वज़ीर आज़मनि खे ॾिनी थी वञे। ऐं बदक़िस्मती सां मां इहो बि चवण में को हर्ज नथो सम्झां त पार्लियामेंट ऐं वज़ीर आज़म खे बि असर्ट करणु घुरिजे पंहिंजे कॉन्स्टिट्यूशनल जेके उन्हनि जा अख़्तियार आहिनि त उन्हनि खे असर्ट करणु घुरिजे ऐं प्राइम मिनिस्टर जेको जवाबु ॾिनो आहे उनजे असर्ट करण जी जेका आहे हिकिड़ी सुठी कोशिशि। नसीर साहब, ख़त लॻे नथो त हिकिड़ी पंहिंजो जेको वज़ीर आज़म साहब पूरी हिकिड़ी चार्ज शीट ठाहे हुन मोकिली आहे जंहिंमें हुन चयो आहे त तव्हां जेको आहे अव्हांजो तर्ज़ अमल जेको आहे उहो आइन जे मुताबिक़ कोन्हे को। उनखां पोइ उनखे चयो आहे त 3 अप्रैल ते जॾहिं तव्हां क़ौमी असेंबली टोड़ी पए हिकिड़े पंहिंजे उन वक़्त जे वज़ीर आज़म जे चवण ते उहो गैरानी क़दम हुयो। ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे जॾहिं मुंहिंजे हलफ़ जो मामिलो हुयो तंहिं वक़्त बि तव्हां ऐं पंहिंजी आइनी जेका फ़राइज़ पंहिंजो पूरा न कया। ऐं जेको तव्हां ख़त में जेके हिकिड़ी जमात जे कारकुननि जे इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई आहे पर उते उन्हनि इदारनि जे मथां जेके हमला थिया, मिल्कियतुनि जे मथां जेके हमला थिया उन्हनि जो तव्हां ज़िक्र ई न कयो आहे। ऐं पोइ आख़िर में जेको नतीजो आहे त भई तव्हांजो ख़त जेको आहे उहो हिकिड़ी जमात जो प्रेस रिलीज़ आहे। पूरी हिकिड़ी चार्ज शीट आहे, पर छा ही पूरी चार्ज शीट जॾहिं हिकिड़े सदर ते अची वञे त छा बसि इन चार्ज शीट खां पोइ इहो इल्ज़ाम एज़ इल्ज़ाम रहिजी वेंदो त हिकिड़ी एॾी आइनी ऑफिस आहे ऐं उन ऑफिस जे अंदरि हेॾो ग़लति थिए पियो कमु। बिल्कुलु अव्हां सही था चओ। ऐं जीअं हबीब साहब बि शुरू में चयो ऐं अव्हां चयो त हीअ ॿ जेके मुल्क जा अहम ऑफिसूं आहिनि या उहिदा आहिनि उन्हनि विच में, ऐं अव्हां सभई सीनियर आहे उहो ख़बर हूंदी त सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान जो दौरु हुजे, फारूक लगारी साहब जो दौरु हुजे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो असां ॾिसंदा आया आहियूं त छा कुझु थींदो रहियो आहे। ऐं जंहिं ॾींहुं सदर साहब बि ख़त लिखियो हो पाण उन ॾींहुं बि प्रोग्राम कयोसीं ऐं पाण चऊं पिया त शुक्र कयो त 18वीं तरमीम अची वई ऐं 58(2) वारो जो अख़्तियार आहे उहो नाहे। न त जॾहिं ही असेंबलियुनि वारा मामला थिया पे त आरिफ अलवी साहब देरि न कंदा जो अव्हांजूं असेंबलियूं अव्हांखे टोड़े ॾेई छॾंदा। बिल्कुलु हिकिड़ी चार्ज शीट आहे ऐं उन्हनि उनखे यादि ॾियारियो आहे त अव्हां कहिड़ा कहिड़ा गैर आइनी क़दम खयां, अव्हां हलफ़ न पे खणायो या अव्हां जंहिं अंदाज़ सां असेंबली खे टोड़ियो ऐं उनखे पोइ अदालतुनि उनखे बहाल कयो त मुकमल हिकिड़ी चार्ज शीट आहे। ऐं सदर साहब न रुॻो इन ख़त पर ख़त खां पहिरियां बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो पाण खे साबित कंदो रहियो आहे त हू मुल्क जो सदर नाहे पर हिकिड़ी पार्टी जो सदर आहे या पार्टी जो जेको आहे हिकिड़ो उहिदेदार आहे। ऐं ईअं ई हू पाण खे ट्रीट कंदो रहियो आहे जेको इंतहाई अफ़सोसनाक आहे। हिन एॾे वॾे मनसब ते जेको वेठल माण्हू आहे उहो सिर्फ़ु उनखे वाक़ई PTI जे कारकुननि जूं गिरफ़्तारियूं यादि अचनि थियूं। जीअं अव्हां पंहिंजे दौर में चयो त मैंगल साहब ख़त खणी पे घुमियो या डिमांड कंदो पियो त केतिरा माण्हू जेके आहिनि सुप्रीम कोर्ट में वियो। अव्हां कॾहिं उन ते पंहिंजो अलवी साहब जेको बयानु ॾिठो सिंध जा केतिरा मामला आहिनि, सिंध मां जेके माण्हू आहिनि उहे बि गुम आहिनि, उन्हनि ते कॾहिं उनजो ॾिठो। बाक़ी PTI जा माण्हू उहे कारकुन जंहिंजे लाइ यास्मीन यासिर साहिबा पाण अलवी साहब खे फ़ोन पई करे, जेको फ़ोन पब्लिक बि थियो आहे त हमारे कारकुन जो है पेट्रोल बम हमले कर रहे हैं, उन्हनि माण्हुनि जी गिरफ़्तारी जो सदर साहब खे ॾुख आहे ऐं उन्हनि खे उहो इंसानी हक़नि सां जेको आहे भेटनि पिया त भनकड़ी पई थिए। जीअं शाहीन साहब ज़बरदस्त चयो त इन्हनि जे ई दौर में PTI जे दौर में मीडिया ते छा कुझु न थियो, कहिड़ा कहिड़ा इवन गद्दारी जा जेके केस आहिनि, जेके आर्टिकल 6 जा केस आहिनि अबसार आलम ऐं ॿियनि ते दाख़िल थिया, छा इहो कॾहिं पाकिस्तान में रहियो, कॾहिं उनजो कॾहिं सदर साहब नोटिस वरितो? पर PTI जे मामलनि ते जेको कुझु हुननि कयो ऐं ज़ाहिर आहे जेको जवाबु हुननि ॾिनो आहे वज़ीर आज़म साहब उहा वाक़ई हिकिड़ी मुकमल चार्ज शीट आहे ऐं हिकिड़ो कुरैशी साहब ये जब ख़त लिखा था सदर ने वज़ीर आज़म को, उस वक्त जो हमने प्रोग्राम किया था अपना नसीर गोपांग साहब जो अभी बात कर रहे थे उसने उस दिन भी कहा था कि PTI जो अब इस ख़त को इंटरनेशनल प्लेटफॉर्म्स पे इस्तेमाल करेगी और हम देख रहे हैं कि PTI ने वो काम शुरू कर दिया है कि इंसानी हुकूक की वायलेशन हो रही है और ये हो रहा है और सबूत के तौर पर वो प्रेसिडेंट का ख़त लेके गए हैं कि मुल्क के एक आइनी ऑफिस जो है वो उसने इस हुकूमत के बारे में उसका व्यू पॉइंट ये है। आपके ख्याल में
ملک جو پہلے ہی اپنا ایک اقتصادی اور سیاسی بحران کے حوالے سے بہت ایک کشمکش کا شکار ہے، وہاں پہ زلمے خلیل زاد اور براٹ شرمین کے بیان آنا اور پھر یہاں سے خط لکھوا کے اس خط کو انٹرنیشنل اس پہ لے جانا، یہ آپ کو نہیں لگتا کوئی پی ٹی آئی انٹرنیشنل اس اسٹیبلشمنٹ میں کے ساتھ مل کر کوئی یہاں پہ کوئی پرابلم کرنا چاہ رہی ہے؟ دیکھیے جناب، ایک جو میرے دوستوں نے بڑی اچھی باتیں کی، ایک میں ٹریبیوٹ پیش کرنا چاہتا ہوں آصف علی زرداری صاحب کے دور میں جو 58(2)B کو ختم کر کے 18ویں ترمیم کے ذریعے نہ کیا گیا ہوتا تو یہ عارف الوی جیسے بندے نے تو اس کو بھی استعمال کرنے سے دریغ نہیں کرنا تھا، کیونکہ دیکھیے پی ٹی آئی نے تو جب یہ حکومت آئی ہے متحدہ تو وہاں پر جو شوکت ترین صاحب کی جھگڑا صاحب سے اور یہاں پہ جو لغاری تھے صوبے پنجاب کے وزیر خزانہ اور سرحد کے خیبر پختونخوا کے، تو ان کو باقاعدہ ان کی وہ بھی آڈیو لیک ہوئی کہ جس کے اندر وہ رکاوٹ ڈالنا چاہ رہے تھے کہ آئی ایم ایف سے کوئی چیز میٹیریلائز نہ ہو، تو وہ چیزیں ایسی ناقابل تردید ہیں کہ جس کے بارے میں وہ کہہ چکے ہیں اس میں کون سی ایسی بات ہے، سو انہوں نے ڈس اون نہیں کیا، لیکن آج اس کے تسلسل میں نظر آ رہا ہے کہ آئی ایم ایف کی وش لسٹ سامنے آتی جا رہی ہے اور روزانہ وہ گول پوسٹ جو ہے ٹرک کے ساتھ باندھا ہوا ہے اور پیچھے جو ہے گول کرنے کے لیے بھاگے جا رہے ہیں۔ تو اس کے اندر دیکھیے حالات تو ایسے نظر آ رہے ہیں کہ اب جو آئی ایم ایف کی طرف سے اور امریکن جو ہیں لابیز کی طرف سے اور کچھ کانگریس مین کی طرف سے، زلمے خلیل زاد کی طرف سے یہ جو چیزیں آئیں، اس کے اندر تو کورڈ یہ بھی ہو سکتا ہے کہ یہ امریکن ایجنڈا چل رہا ہو، چونکہ آج کل طریقہ یہ واردات یہ ہو چکا ہوا ہے کہ جس چیز پر جس ایجنڈے پہ چلنا ہو پہلے ہی اس کی تردید کر دی جاتی ہے، کیونکہ سائیکولوجیکل وارفیئر کے اوپر یہ چلتے ہیں۔ عمران خان کا تمام پروپیگنڈا جو ہے وہ جھوٹ پر مبنی ہے۔ ایون کل جو انہوں نے پرسوں وہاں پر مینار پاکستان میں باتیں کی، 10 نکات دیے، وہ سب بالکل ایڈیٹر کو صحافی کو اوپنلی کہنا چاہیے کہ وہ ریپیٹیشن تھا۔ 4.25 سال میں انہوں نے کچھ نہیں کیا، چرب زبانی کرتے ہیں۔ ان کا کوئی انٹرنیشنل ایجنڈا ہے کہ جس کے اندر آج چائنا جو ہے، آپ یہ کیوں نہیں دیکھ رہے ہیں کہ چائنا جو ہے وہ 2 بلین کو جو ہے دوبارہ سے آپ کو دے دیتا ہے، اس کو اکاموڈیٹ کر رہا ہے۔ تو یہ ایک عالمی اسٹیبلشمنٹ کی گیم چل رہی ہے، اور چائنا جو ہے مڈل ایسٹ کے اندر جس طرح سے ڈیولپمنٹس کر رہا ہے، وہ جبکہ اس کا پس منظر یہ ہے کہ امریکہ چائنا کو ڈمپ کرنا چاہتا ہے، اس کو کارنر کرنا چاہتا ہے، اس کو گھیرنا چاہتا ہے۔ قریشی صاحب بریک لیتے ہیں، بریک کے بعد اس عالمی اسٹیبلشمنٹ کا جو معاملہ ہے اس پہ بھی بات کریں گے، اور پھر جو کل امریکہ کی ڈیموکریسی کانفرنس ہے اس میں 2021 میں پاکستان شریک نہیں ہو سکا تھا کیونکہ یوکرین وار کی وجہ سے روس کو دعوت نہیں دی گئی تھی اور چائنا نے بائیکاٹ کر دیا تھا۔ اب کیا ہوگا؟ پاکستان شریک ہوگا کہ نہیں ہوگا؟ اور نہیں ہوگا تو ظاہر ہے آئی ایم ایف کے معاملات اور وہ کہاں پہ ہمیں لے جائیں گے، یہ موضوع پہ بھی گفتگو کریں گے، ہمارے ساتھ رہیے گا۔ ناظرین، گفتگو جو سلسلہ جاری رہا وٹھو دا وقفہ واپس جو پروگرام کے اقتدار سنگت ہے۔ ویلکم بیک ناظرین، پروگرام جس سلسلے کے اقتدار ودھایوں گفتگو ہلندڑ ہے ملک کے انتہائی اہم معاملن تے، پر ان سے گڈ عالمی سیاسی منظرنامو زیر بحث آयो ऐं उन हवाले सां जेके गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे वक़फ़े ते वञण खां पहिरियों मूं जेका ॻाल्हि कई त आलमी इस्टेब्लिशमेंट जी शाहीन कुरैशी साहब ॻाल्हि कई पिए। हबीब जतई साहब, आलमी इस्टेब्लिशमेंट जी साईं ॻाल्हि कई पिए कुरैशी साहब, पर हाणे सुभाणे फ़ैसिला कुन घड़ी अची वई आहे पाकिस्तान लाइ। पाकिस्तान इन डेमोक्रेसी जी जेका अमेरिका जी कॉन्फ्रेंस आहे उन में शरीक थींदो या न थींदो, थियणु घुरिजे न थियणु घुरिजे? ॾिसो, पाकिस्तान जे लाइ वाक़ई बि हिकिड़ो तव्हां जीअं चओ था त फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे, त उन में पाकिस्तान खे फ़ैसिलो त करिणो पवंदो न। मिसाल तौर ते अगरि IMF सां हलणो आहे, अमेरिका सां हलणो आहे, त पोइ ज़ाहिर आहे त डेमोक्रेसी कॉन्फ्रेंस में पाकिस्तान खे वञिणो पवंदो।
ऐं मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त पाकिस्तान हिकु नंढो मुल्क आहे ऐं उनखे कंहिं नंढो बि कहिड़े सेंस में? छहीं लार्जेस्ट इकोनॉमी आहे, ठीकु आहे भला पंहिंजे हिसाब सां पोइ बि सुपर पावर त न आहे न एटमी पाकिस्तान, ताक़त रखंदड़ मुल्क वॾी आहे। हुजे पर को सुपर पावर न आहे। आउं सम्झां थो त मुंहिंजी ज़ाती ख़्याल इहा आहे त पाकिस्तान खे डेमोक्रेसी कॉन्फ्रेंस में वञणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु जेको शंघाई कोऑपरेशन काउंसिल जा इजलास हलनि था पाकिस्तान खे आउं ज़ाती तौर ते सम्झां उन में बि वञणु घुरिजे। पाकिस्तान अफोर्ड नथो करे सघे कंहिं हिकिड़े पासे साइड खणण सां, हिकिड़े पासे वञण सां, छो त पाकिस्तान तारीख़ी तरह ते अमेरिका सां जुड़ियल आहे, उनजो डिफेंस ऐं उन जूं तमामु घणियूं ॿियूं शयूं, ख़ासि तौर ते IMF जे लोन जे जंहिं पोज़ीशन में पाकिस्तान बीठो आहे। ऐं ॿिए पासे ज़ाहिर आहे चीन आहे ऐं सोवियत यूनियन रूस आहे सॉरी, त चीन ख़ासि तौर ते, त उनखां बि पाकिस्तान अलॻि थी नथो सघे। त पाकिस्तान जे लाइ फ़ैसिले जी घड़ी तमामु घणी ॾुखी आहे, पर रस्तो इहो आहे की पाकिस्तान कीअं बि करे कोशिशि करे ॿिन्ही पासे उनखे वञणु घुरिजे। अच्छा कुरैशी साहब, हबीब जतोई साहब हमारे सीनियर दोस्त हैं और हमारे यूथ एज में हमारे उस्ताद भी रहे हैं। उनका कहना है कि दोनों तरफ जाना चाहिए, लेकिन ये जो सॉवरेनिटी का मामला है, ज़ाहिर है वो हमारी टेस्ट तो उस वक्त हो गई थी जब अब मलेशिया के अंदर कोलालमपुर की कॉन्फ्रेंस हो रही थी और वज़ीर आज़म उस वक्त के इमरान खान बड़ी टाई अपना शेरवानियाँ बनवा चुके थे, लेकिन फिर सऊदी अरब ने कहा कि इस कॉन्फ्रेंस में आप नहीं जा सकते, हम नहीं जा सके थे। और तो और हमने कहा कि हम शाह महमूद कुरैशी वज़ीर ख़ारजा को भेज दें, तो उसकी भी इजाज़त नहीं मिली थी। और तो और फिर हमने कहा कि हमारा वहाँ का सिर्फ एम्बेसडर शरीक हो, कोई नुमाइंदा शरीक हो, तो हमें वो भी इजाज़त नहीं मिली थी। अब ज़ाहिर है सऊदी अरब, ईरान या एक हद तक तुर्की, ये वो ममालिक हैं जो, या हिंदुस्तान को मान ले, वो तो अपना आज़ाद पॉलिसीज़ बना सकते हैं। कल भी बल्कि सैटरडे को हम प्रोग्राम जो किया था हमने, उस पर हमने डिस्कस किया था कि हिंदुस्तान जिस तरह इस वक्त अमेरिका के साथ उसका है स्ट्रेटेजिक पार्टनरशिप, लेकिन चीन के साथ उसका 100 बिलियन से ज़्यादा का ट्रेड है और वो सबसे ज़्यादा उसका जो आर्म का सप्लायर है वो है रशिया। ये तीनों चीज़ें साथ चल रही हैं हिंदुस्तान की, यानी स्ट्रेटेजिक पार्टनरशिप अमेरिका के साथ है और ट्रेड सबसे ज़्यादा जो है वो अपना इस वक्त 100 बिलियन के करीब चाइना के साथ है, बल्कि उससे ऊपर, और आर्म की सप्लाई जो उसको हो रही है वो रशिया से हो रही है। तो आपके ख्याल में क्या हम भी इस पोजीशन में हैं कि हम इस तरह की पॉलिसी बना सकें? फयाज नाइक साहब, मैं एक जुमले में कोशिश करूंगा कि मैं हिस्ट्री जो है पूरी कर दूं कि इंडिया ने डिप्लोमेटिक इंगेजमेंट की है एक सॉवरेन कंट्री के तौर पे माजी में। हमारे यहाँ जो आमिर आते रहे, अयूब खान ऑनवर्ड, ज़िया-उल-हक, मुशर्रफ वगैरह, तो इस सारे दौर के अंदर हमने डिप्लोमेसी नहीं की, डेमोक्रेसी के इंस्टीट्यूशन को मजबूत नहीं किया। हम U-2 तैयारे जो हैं बुडवेर से उड़ाते रहे, जिन्हें सोवियत यूनियन ने पकड़ लिया। हमारे यहाँ पे शहंशाह ईरान के दौर में CIA जो है हमें ऑपरेट करवाती रही, बाद में वो सऊदी अरब चला। लेकिन आज आने वाला दौर चेंज हो चुका है, हमें एक तवाज़न बिलाशुबा रखना है, लेकिन आज हमें आइडेंटिफाई करना होगा कि क्या हम जो रोड एंड बेल्ट और सी पैक की जो इनिशिएटिव्स हैं चाइना के, उसके साथ कोई बिट्रेल कर सकते हैं, अफोर्ड के नहीं कर सकते। क्या हम बाजवा साहब के 6 साल हमने किया को ताला लगा रखा था। बिल्कुल, वो इस सारे अरसे के अंदर कोई जो है वहाँ पे पेशरफ्त नहीं हुई और जो है चाइना की वो नाराजगी थी जिसे अब न्यूट्रल करने की कोशिश की जा रही है। और बाजवा का एजेंडा यही था कि अमेरिका की झोली में उसी तरह चले गए जिस तरह लियाकत अली खान जो है सोवियत यूनियन का दौरा कैंसिल करके अमेरिका की झोली में चले गए थे। लेकिन मेरा जो ये डेमोक्रेटिक कॉन्फ्रेंस के हवाले से बात है, वो मैं ये कहना चाहता हूँ कि फैयाज साहब, अब सूरत हाल पाकिस्तान की अपनी डेमोक्रेसी की $1 मिलियन क्वेश्चन ये बन चुका हुआ है कि पाकिस्तान के अपनी इस्टेब्लिशमेंट जो है वो टूट फूट का शिकार है और उसके अंदर जो अदालती इस्टेब्लिशमेंट है वो आज की, अगर आप सारी डेवलपमेंट का मंतकी अंजाम देखें तो आज जो जजेस हैं, ये कल को आने वाले चीफ जस्टिस समेत सीनियर जजेस, इंटेग्रिटी के जजेस, उनको किसी केस में नहीं डाला जा रहा था और वो वहाँ पे फट के आ चुके हैं
اور آج کی سب سے بڑی باتیں یہ ہیں کہ جو وہ گزشتہ الیکشن کا فیصلہ تھا اس کو 4-3 کے جو ہے فیصلے سے جوڑ دیا گیا ہے. تو پاکستان اس وقت قریشی صاحب اس پہ بھی بات کرتے ہیں، لیکن اس وقت جو ہے پاکستان اس وقت انٹرنیشنلی ہمارے پاس جمہوری جو طور چوائسز ہیں. پر نصیر گوپانگ صاحب سے پوچھتے ہیں. نصیر صاحب تہاں جے خیال میں اساں وٹ آپشنز چھا آہن؟ असां मुल्कनि जा जीअं असां पाण बार बार ज़िक्र कयूं मुल्कनि जा मफ़ाद हूंदा आहिनि जिते बि हुजे. असां चवंदा आहिनि त हमसाया मुल्क बिरादर इस्लामी मुल्क ॿिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे जेको कुझु असां सां कंदा रहिया आहिनि. जेकॾहिं अमेरिका सां बि असां हलियूं त हर कंहिं मुल्क खे पंहिंजे मफ़ाद तहत अॻिते वधणु खपे. ऐं आउं बि हिन ॻाल्हि जो हामी हूंदुसि त कॉन्फ्रेंस में ज़रूरु असांखे जेको आहे सो शिरकत करणु खपे. बाक़ी जीअं कुरैशी साहिबु ज़िक्र कयो त उन ते जेकॾहिं अचे असां चऊं मुल्की मामला जेके आहिनि उन्हनि खे बि असांखे नज़रअंदाज़ न करणु खपे. अॼु ही जेका हेयरिंग थी आहे इलेक्शन मुलतवी करण जे हवाले सां घणी तवक़ो आहे इहा लार्जर बेंच ठहंदो, पर 5 रुकनी बेंच ठही आहे. उनजी तश्कील छा आहे कीअं उन ते पाण नथा वञूं. पर सुठी ॻाल्हि जेका अॼु थी आहे जेके रिमार्क्स ई आहिनि चीफ जस्टिस उमर अता बंदयाल साहिब जा उन्हनि जहिड़ो करे तस्लीम करे वरितो आहे ऐं उन्हनि जा रिमार्क्स आहिनि जेके हलनि पिया ऐं सुभाणे अख़बारुनि में मूंखे नज़र ईंदा. उहे चवनि पिया त मुल्क में सियासी जेको माहौल आहे उहो को साज़गार नाहे ऐं उन में सभिनी धुरियुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो. ऐं गॾोगॾु उन्हनि अॼु इहा ॻाल्हि तस्लीम कई आहे त मुल्क जूं जेके मौजूदा हालतूं आहिनि उन्हनि हालतुनि में इलेक्शन कमीशन जे लाइ इहो पॉसिबल ई नाहे त उहा इलेक्शन कराए सघे. उन्हनि खे माउनत, उन्हनि खे मुशावरत, उन्हनि खे फाइनेंस जी ज़रूरत हूंदी आहे. इहो मञी वरितो आहे जेको इलेक्शन कमीशन जंहिंखे जवाज़ ॼाणाए इलेक्शन मुलतवी कई. गॾोगॾु अॼु सुप्रीम कोर्ट इहो बि चयो आहे पंहिंजे रिमार्क्स में त हुकूमत ऐं PTI वारा ॿुधाइनि त हू चाहिनि छा था ऐं चूंडुनि बाबति ॿिन्ही पार्टियुनि खे जेको आहे यकीन ॾियारणो पवंदो. हिकिड़े पासे इहे ॻाल्हियूं थियूं आहिनि. सो ॻाल्हि वरी उहा पई वञे त उन तरफ़ जीअं पाण पहिरियों ज़िक्र करे चुका आहियूं त ॻाल्हियूं ई वाहिद हल आहिनि. इमरान ख़ान साहिबु केतिरी बि कोशिशि करे वठे, उन्हनि 2 असेंबलियूं टोड़ियूं, 2 हुकूमतुनि जी कुर्बानी ॾिनी. उन्हनि खे लॻो त शायदि इलेक्शन जी तारीख़ वठण में कामयाबु थी वेंदा, पर उन्हनि खे नाकामी मिली आहे. हर पासे खां बंदि केतिरी में आहिनि. इमरान ख़ान कुर्बानी बि ॾींदो आहे. असेंबलियूं ॿई सूबाई हुकूमतूं आहिनि, टोड़ण केॾी कुर्बानी रही. सो अॼु हाणे कोर्टूं बि चवनि पियूं त ॿिन्ही जेके बि 2 धुरियूं आहिनि उनखे यकीन ॾियारणो पवंदो त इलेक्शन में चाहिनि छा थियूं ऐं मौजूदा हालतुनि में इलेक्शन नथी थी सघे. रिमार्क्स आहिनि, बाक़ी फ़ैसिलो जेको हूंदो पोइ पाण तॾहिं ॻाल्हाईंदासीं. गॾोगॾु शाहून कुरैशी जो अॼु बयानु यकीनन मुंहिंजी नज़र मां गुज़रियो हूंदो. उहे चवनि पिया त ॻाल्हियूं वक़्त जी अहम ज़रूरत आहिनि. ॿिए पासे शेख रशीद साहिबु जेके आहिनि जला दो, आग लगा दो, पार्लियामेंट ये वो, अॼु उन्हनि जा बयान रिकॉर्ड ते अथव. हू चवनि था त गॾियल इलेक्शन थियणु खपे. ईअं न आहे त KP ऐं पंजाब में अॻु में थिए. शेख रशीद थो अॼु इहो चए त जेकॾहिं 10 खां 12 ॾींहं डिले बि थिए थो त उन ते कुझु एतिराज़ न आहे. इहे बैक डोर जेके ॻाल्हियूं हलनि पियूं इहे सभु उनजो ई जेको आहे ॿुधाए त 10-12 ॾींहं जो कोन्हे, महीननि जो मसलो ज़ाहिर आहे. पढ़ाॾो 8 महीननि जो मसलो आहे. बल्कि साल जो मसलो आहे. अल्टीमेट इहे ॻाल्हियूं वेंदियूं 10-12 महीना ऐं इहे 8 अक्टूबर ताईं वेंदियूं जेके बैकडोर ॻाल्हियूं थियनि पियूं. इन्हनि मञी वरितो आहे. बाक़ी हाणे ज़ाहिर आहे मीडिया आहे उनखे मुंहुं ॾियणो आहे. ॿियो टियों अक्टूबर में ज़ाहिर आहे मां ख़बर आहे उन्हनि विच में छा थींदो. 9 सेप्टेम्बर ते सदर साहिब जेके आहिनि उहे वञनि पिया. 16 सेप्टेम्बर ते जेके आहिनि चीफ जस्टिस साहिबु रिटायर थियनि पिया. खोड़ मामला आहिनि ऐं ॻणती इहा ई आहे त हू चाहिनि त तकरीरुनि जे कढ त ख़ान साहिबु सदाईं रहियो आहे न. हीउ जेको कुझु थियो हिकिड़ी मुक़ररी जे करे हुननि जेका चाही पियो उहा न थी सघी. उनखां पोइ जेको भोॻनि पिया इहे 2 उहिदा न रहंदा ऐं इलेक्शन अक्टूबर खां पोइ इवन साल लेट बि थी सघे थी. सो हाणे ॻाल्हियुनि ॾांहुं ई वञनि थियूं. जेसि ताईं इहे ॻाल्हियूं न थींदियूं इहे मामला अर्ली इलेक्शन जो ख़्वाब जेको आहे PTI वारा हाणे पर मां सम्झां थो त हीउ जेको डेमोक्रेसी कॉन्फ्रेंस वारो मामिलो आहे ॾाढो इम्पोर्टेंट आहे. छाकाणि त उनजे करे इम्पोर्टेंट आहे जो पाकिस्तान जेका नसीर साहिबु तव्हांखे वरी चवनि हाउस इन ऑर्डर ई कोन्हे. असां पंहिंजा हितां जा मामला त ॾिसी वठूं. अमेरिका वारी कॉन्फ्रेंस त वञूं था नथा वञूं. हिते जेके कुझु थियनि पिया ऑर्डर जा मामला बि तय थींदा. छाकाणि असां जेको हिल ताईं कयो आहे न असांजे अंदरि जा जेके मामला आहिनि ॿाहिरियां खां जीअं मूं तव्हांखे चयो त असांखे वञिणो हुयो कॉन्फ्रेंस में, ॿाहिरियां जी हिदायतूं थियूं, असां न वियासीं. महातीर ज़ाहिर आहे इमरान ख़ान साहिब जो आइडियल हूंदो. अॼु असांजा जेके मसइला आहिनि असांखे अंदरियुनि मामलनि जे लाइ जेका हुकूमत जी नाकामी जो वॾे में वॾो सबबु जेको मौजूदा हुकूमत आहे इत्तेहादी हुकूमत उनजो सबबु इहो आहे जेकॾहिं IMF जी डील थी वञे हा ऐं पाकिस्तान में डॉलर अची वञनि हा त शायदि इक़्तिसादी मंज़रनामो एॾो ख़राबु न हुजे हा. उहो बि ॿाहिरियुनि शयुनि सां लिंक्ड आहे. चीन जेको हिन वक़्तु असांखे $800 मिलियन ॾिना या उनखां पोइ असांखे जेको उन छंछर ते पाण ॻाल्हायोसीं पए त 1 साल रोल ओवर ॾिनई, उहो बि ख़ुदि असांजी इक़्तिसादी मंज़रनामे जे लाइ ॿाहिरां जी जेका सपोर्ट जो मामिलो आहे. तंहिंजे लाइ असांजो जेको इंटरनल मामला आहिनि उहे जेके या हिन खां पहिरियों जेको पाण ॻाल्हायोसीं पए त ज़ल्मे ख़लीलज़ाद साहिबु बयानु ॾिए पियो उहो इमरान ख़ान जी हिमायत में, विराट शर्मैन ॾिए पियो इमरान ख़ान जी हिमायत में,
इमरान पर खान फैज़ साहब हिते ई जंहिं पाण प्रोग्राम खां पहिरियों करे केॾी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त जंहिं कॉन्फ्रेंस जो ज़िक्र था कयूं लास्ट ईयर जंहिं मसइलनि जे करे असां बाइकाट कयोसीं हाणे यूक्रेन खे हथियार पाकिस्तान वेठो थो ॾिए यस रशिया आहे उन्हनि जी वार पई हले यस सो इहे मामला बि त आहिनि जिन ते पाण खे डिस्कस करणु खपे त असां उन जंग जा उन जा जवाब ॼाणा हिननि कॉन्फ्रेंस जो बाइकाट कयोसीं हाणे रशिया जे अगेंस्ट उहा जंग पियो हले पाकिस्तान हुनखे वेपन पियो यस मां सेल उहो ई करे। चवां पियो त हीउ जेको मामिलो आहे हबीब जती साहब तव्हां कीअं था ॾिसो जेका नसीर गोपांग साहब चयो आहे त असां हथियार यूक्रेन खे बि ॾियूं पिया आहियूं चीन सां गॾु ऐं पेट्रोल रशिया खां खपे पेट्रोल तेल। जेको असांखे रूस खां सस्तो मिले ऐं जेका असांजी जेका उमेदूं आहिनि पैसा ॾियण जूं उहे अमेरिका मां IMF मां आहिनि त IMF असांखे पैसा ॾींदो ॾिसो मां हीअं थो चवां त मां वरी उहा ई ॻाल्हि कंदुमि त पाकिस्तान वटि एटम बम आहे पाकिस्तान हिकिड़ी न्यूक्लियर पावर आहे हिकिड़ी ताक़तवर ठीकु आहे हिन में को बि शक न आहे पर असां हिकिड़ी ॻाल्हि त असांखे क़बूल करणी पवंदी न त असां एज़ अ नेशन एज़ अ हिकु कंट्री जी हैसियत में असां हिकिड़ी इंडिपेंडेंट हिकिड़ी जेका फॉरेन पॉलिसी हुजणु घुरिजे जीअं जीअं तव्हां ज़िक्र कयो की भई टर्की आहे सऊदी अरब आहे या मलेशिया आहे त इहे मुल्क अहिड़ा आहिनि जिन जी इंडिपेंडेंट फॉरेन पॉलिसी रही हुजे न हुजे पर जॾहिं उन्हनि जो उहो इंट्रस्ट नेशनल इंट्रस्ट रहे थो त उहे पंहिंजी पॉलिसी अख़्तियार कनि था लेकिन असांजे लाइ वॾो मसइलो आहे हीउ मसइलो मिसाल तौर ते वक़फ़ो वठूं था वक़फ़े खां पोइ मोटी अची गुफ़्तगू अॻिते वधायो नाज़रीन असां सां गॾु रहिजो वक़फ़ो वठूं था वक़फ़े खां पोइ मोटी अची गुफ़्तगू खे अॻिते वधायो असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू हलंदड़ आहे अहम इशूज़ ते डिबेट हलंदड़ आहे त पाकिस्तान जेको आहे जिते असां वक़फ़े ते वञण खां पहिरीं छॾी त पाकिस्तान हिन वक़्तु जंहिं सतह ते बीठो आहे मुल्क जेको सियासी इक़्तिसादी ऐं आलमी हवाले सां जेके चूंड जे हवाले सां जेको दबाव आहे ॿिन्ही ताक़तुनि जे पारां उनमें पाकिस्तान जे लाइ सुभाणे फ़ैसिलो करणु केॾो इम्पॉर्टेंट आहे सुभाणे अमेरिका में जे पारां सॾायल डेमोक्रेसी कॉन्फ्रेंस थी रही आहे 21 में पाकिस्तान न वञी सघियो पर वक़फ़े में नसीर गोपांग साहब जो चवण इहो आहे त हू को सवाल करणु चाहिनि था शाहीन कुरैशी साहब खां कुरैशी साहब तैयार रहिएगा सवाल आ रहा है जी नहीं कुरैशी साहब हमारे मौसम है कुरैशी साहब मेरा सवाल ये था कि परवेज इलाही साहब के हवाले से वो बड़ी उम्मीदें लेके गए थे उन्होंने पंजाब हुकूमत की कुर्बानी भी दी फवाद चौधरी साहब ने बयान दिया है उनका कहना है कि परवेज इलाही साहब कोई लीडर थोड़ी हैं वो तो ऐसे हैं जैसे हांडी में मसाला होता है सो PTI एक तरफ उनको प्रेसिडेंट बनाती है पार्टी का दूसरी तरफ उनके लिए कहा जाता है कि वो लीडर ही नहीं है वो तो ऐसे ही जैसे हांडी में मसाला ज़रूरी होता है बहुत सारे मसाले होते हैं 10-12 इसी तरह परवेज इलाही भी एक मसाला है तो इसको किस तरह देखते हैं आप देखिए जी बात यह है कि खुद PTI जो है उसी इस्टेब्लिशमेंट की पैदावार है जिसकी पहले नवाज शरीफ थे काफ लीग बनी पैट्रियट बनाई गई तो उसका बकिया है ये जो काफ लीग थी अब वो काफ लीग को इकट्ठा कर रहे थे कि PTI के अंदर ले गए वो तो इमरान भी डाकू कहते रहे वो इमरान की जो है ना नेपियां तो दोनों साथ थे चौधरी साहब इकट्ठे भी थे जी और वही आदमी जो अब नेपियां बदलने की बातें कर रहा था इमरान खान की के बाजवा बदल रहे हैं आज वो इतने बेउसूली जो हैं अलायंस होते हैं सदारतें हो रही हैं सदारत क्यों दी गई थी कि वो जो उनकी ऑडियो लीक हुई है कि ये जो सुप्रीम कोर्ट के जजों पे बेंच फिक्स हो रहे थे वो बातें असल में सामने नहीं आ रही हैं और लेकिन वो बेनकाब भी हो चुकी हैं और उसको बावजूद लोग डिस्कस नहीं कर सकते क्योंकि मीडिया पे कदगन है वरना आपस में देख लें कि ये जजेस अब क्या कर रहे हैं सारी दुनिया में तमाशा लगा रहा है हो रही है परवेज इलाही साहब की मैं वो जाना शुजात साहब परवेज इलाही साहब का ये है जी कि परवेज इलाही साहब का वो सही कह रहे हैं PTI में उनकी जी परवेज इलाही साहब का यही किरदार था और जूतों में दाल बटनी है और मुझे तो ये लगता है कि PTI के कई धड़े बनेंगे आज जहांगीर तरीन ग्रुप भी एक्टिव हो गया है ये मुझे तो खतरा ये है कि जो नून लीग है वो लाडला नंबर 1 था और PTI लाडला नंबर 2 थी कि ये ना हो कि दोबारा से वही बात हो जाए कि कोई व्हील डील हो जाए और जमहूरी पाकिस्तान बीच में कहीं गुम जाए तो ये जो है ना इनको इतनी वर्थ है कि उनको एक ऐसा मसाला डाल दें का नाम दे दें वो खुद उनके लिए सेल्फ एक्सप्लेनेटरी है लेकिन उसके पस मंजर के अंदर और पेश मंजर के अंदर ये बात है
کہ پی ٹی آئی کا جہانگیر ترین گروپ بھی ایکٹیو ہو گیا ہے, یہ بھی روٹ جائیں گے. لیکن اسٹیبلشمنٹ جو ہے پاکستان کی, اس کے اندر ایک کانفلکٹ سامنے آ چکا ہے, باجوہ کے بعد بھی آیا ہے, اور قریشی جوڈیشری صاحب کے ایک اندر اور بھی. پہلو پہ بات کرتے ہیں, ایک اور پہلو پہ بات کرتے ہیں کہ آج جو ہے جوائنٹ سیشن ہوا ہے پارلیمنٹ کا, اور وہاں پہ پی ٹی آئی کے سینیٹرز نے تقاریر کی ہیں, اور اس سے پہلے ہم دیکھ رہے ہیں کہ جو نصیر گوپانگ صاحب جن بیانات کا ذکر کر رہے تھے, جس میں شاہ محمود قریشی سے لے کر اور شیخ رشید تک کے مذاکرات ہونے چاہیے, اور یہ ہم نے سنا تھا کہ خود عمران خان صاحب بھی کہہ رہے ہیں کہ وہ خود بھی مذاکرات کے لیے رضامند ہوئے ہیں کہ وہ بھی حصہ بنیں گے. پھر آج جو اپنا چیف جسٹس صاحب کے ریمارکس آئے ہیں الیکشن کے حوالے سے, وہ بھی یہی ہے کہ دونوں جماع طرف سے الیکشن کے بارے میں بات چیت کی جائے اور وہ کیا جائے. تو میں نصیر گوپانگ صاحب کا یہ تھا کہ ہاؤس ان آرڈر ہونا چاہیے, تو اس سے پوچھتا ہوں اس سوال کے اوپر ڈسکس کرتے ہیں. گوپانگ صاحب کیئं था सम्झो त छा हाउस इन ऑर्डर थियण वञे पियो? यस, जेके असांखे ॻाल्हियूं जेके इतला आहिनि या कुझु हंधनि ते उहे डिस्कस बि थियनि पियूं. ज़ाहिर आहे कुझु टी वी चैनल ते कुझु जेके यूट्यूबर्स आहिनि सीनियर सहाफ़ी, त तमामु घणो हिकिड़ो जेको डिमांड आहे उहा हाणे पी टी आई जे तरफ़ां आहे. मिलत तरला चऊं, छा चऊं, मिनथूं पियूं थियनि परचाइण जूं. उनमें खोड़ जेके एक्स सर्विसमैन जिन जो ज़िक्र कंदा आहियो उहे बि काफ़ी एक्टिव थी चुका आहिनि हिन ॾींहंनि में. परवेज़ खटक साहब जेके आहिनि, ॿिया टिया, ऐं कोशिशूं इहे ई आहिनि त कीअं बि कयो ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचो, या जेके असांखे ख़ताऊं थियूं आहिनि. पर जेको लाहौर वारे जलसे में वरी जेको ख़ान साहब तकरीर कई, जेको चवंदो एस्टेब्लिशमेंट मुंहिंजे नाले ते लकीर ॾेई छॾी आहे, उनखां पोइ चवंदा त हू उन्हनि ते ट्रस्ट करण लाइ तयारु कोन्हे, या जेको कुझु बाजवा सां उहो कंदो रहियो आहे रिटायर थियण खां पोइ, त इन माण्हू ते एतबार केरु करे. पर ॻाल्हियूं इन तरफ़ ई अचनि पियूं. वधीक हबीब साहब खां बि असां पुछूं था. हबीब साहब, ज़ाहिर आहे दुनिया में जंगियूं बि लॻंदियूं आहिनि त आख़िरी ॻाल्हियूं ई थींदियूं आहिनि. पीपल्स पार्टी नवाज़ लीग जो असां मिसाल ईंदा आहियूं त मीसाक जमहूरियत ते नेठू आया. सो इलेक्शन वारो अहिड़ो मामिलो आहे जंहिं ते तव्हांखे नथो लॻे त ईंदड़ ॾींहंनि में का गोलमेज़ कॉन्फ्रेंस, का घण पार्टी कॉन्फ्रेंस थींदी, या बैकडोर जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उन्हनि जो को नतीजो असांखे निकिरंदे नज़र अचे पियो? ॻाल्हि इहा त हल जेकॾहिं ॾिठो वञे न त हल सियासी मामलनि जा हल पॉलिटिकल पार्टीज़ खे ई ॻोल्हणा पवंदा आहिनि, ऐं को बि पाकिस्तान जे सियासी मसइलनि जो हल को बि इदारो न अदलिया करे सघे थी, न एस्टेब्लिशमेंट करे सघे थी. बुनियादी तौर ते पॉलिटिकल पार्टीज़ खे पाण में वेहणु घुरिजे, ऐं पॉलिटिकल पार्टीज़ खे वेहण खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे. पहिरीं ॻाल्हि त इहा आहे. पर जेको मुंहिंजो ज़ाती तज़ियो आहे, जेको मां सम्झां थो, मां नथो सम्झां त इमरान ख़ान जेको आहे सो कंहिं अहिड़े डायलॉग में शामिलु थींदो जंहिं डायलॉग में इमरान ख़ान खे इहो यकीन न थी वञे त इलेक्शन्स उनजे मर्ज़ी सां 2-4 ॾींहंनि जे हेठि मथे थियण सां या जेको आहे सो उन सां थियनि. पर हू कंहिं बि अहिड़े डायलॉग में शामिलु न थींदो जंहिंमें हुनखे हुनजा पंहिंजा मक़सद पूरा थींदा नज़र नथा अचनि. हबीब साहब, हींअर उन वटि को ऑप्शन बि कोन अथव, इहो बि वक्त घटि आहे. कुरैशी साहब जो कमेंट वठो इन मसले ते. कुरैशी साहब आप क्या कहेंगे, डायलॉग की तरफ जाएंगे पॉलिटिकल पार्टीज? पॉलिटिकल पार्टीज होती तो वो डायलॉग की तरफ जाती. ये तो इमरान खान सुप्रीम कोर्ट में भागे जाते हैं. उससे पहले जब पनामा निकला तो उस वक्त वो सुप्रीम कोर्ट में को इंडोर्स करते हैं कि इमरान डायलॉग की तरफ नहीं जाएंगे. इमरान खान पॉलिटिकल फिगर ही नहीं है. ऑप्शन नसीर गोपांग साहब पूछ रहे हैं कि फिर ऑप्शन क्या है, रिजॉल्व क्या है इस मामले का? और टाइम बहुत कम है, यही है कि पाकिस्तान की एस्टेब्लिशमेंट को ये तय करना पड़ेगा कि वो अमेरिका और चाइना के साथ तवाज़न में किस तरह आगे, मतलब फिर भी फैसला एस्टेब्लिशमेंट ने करना है. कुरैशी साहब, इस बात पे इस नोट पे हम जो है ना प्रोग्राम वाइंड अप करते हैं. बड़ी मेहरबानी आपकी कुरैशी साहब. साईं नसीर गोपांग साहब तव्हांजी वॾी महिरबानी. जतोई साहब तव्हांजी वॾी महिरबानी. नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो. पंहिंजे मेज़बान ऐं असांजे पैनलिस्ट खे ॾींदा इजाज़त. सदाईं गॾु.